नमस्ते, तव्हांजो स्वागत है पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं साई चौथ ते जेको असां मोदक तैयार कंदा आहियूं। कीअं तैयार कयूं था, कहिड़े नमूने इन जी असांखे मेजरमेंट आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदसि। हलो त हली तैयार कयूं। मोदक तैयार करण जे लाइ असांखे हे आहे मुस्ती, नई मुस्ती, हे आहे ॼमियल घी, बनास्पति ऐं कणिक जो अटो। इहो सॼो असांजो सवा पाउ आहे। सवा पाउ असांजो घी आहे, सवा पाउ असांजो कणिक जो अटो, सवा पाउ असांजी मुस्ती। इहे सभु असांजे हिकु करा बराबरि कंदासीं। इहो असां चौमासे जी मोकिलाणीअ में असां 5 पाउ जी असां कंदा आहियूं मोकिलाणी। उन में असांखे प्रसाद तैयार कंदा आहियूं। पर हे सवा पाउ जो असां तैयार कयो आहे 16 सूमरनि जो। जीअं असां हाणे तैयार कयूं था तीअं ई असां चौमासे जी मोकिलाणीअ में प्रसाद तैयार कंदासीं। बराबरि कंदासीं। हे बि असांजो बराबरि सवा पाउ। तव्हां ॾिठो त इन में असां घी विधोसीं, जेको असांजो बनास्पति घी हुयो, इहो असांजो सवा पाउ हुयो। इहो कणिक जो अटो असां इन में विधोसीं। घी असांजो गरम थी वियो। हल्की गैस ते असां इनखे भुञंदासीं जेसिताईं इनजो कलर प्यारो थिए। ॾिसो, इनखे असां हल्की गैस ते, मीडियम गैस ते असां इनखे भुञंदासीं। जीअं इनजो सुठो कलर तैयार थी वञे, गोल्डन कलर कंदासीं। तेज़ कलर कंदासीं त असांजो ख़राबु थी वेंदो मोदक। इहो असां चौमासे ते, साए सूमरनि ते इहो प्रसाद तैयार कर। तव्हांखे पसंदि हुजे त तव्हां ईअं बि घर में तैयार करे सघो था। ज़रूरी न आहे त असां चौमासे ते असां तैयार कयूं, मगर असां हाणे 16 सूमरनि जे लाइ इहो प्रसाद तैयार कयो। असां ॾिसो केॾो सुठो कलर गोल्डन थी वियो आहे। जीअं वाइट कलर बि न हुजे, अछो कलर बि न थी बीहे, त जीअं असांजो मोदक अछो थी वञे त जीअं गोल्डन सुठो कलर थी वञे, उहे बि असां कंदा। इनखे असां मुस्ती विझीसीं, गैस बंदि करे छॾीसीं। इनखे आहिस्ते करे असां इनखे जीअं इनजा लम्स ख़तमु थी वञनि, सुठे नमूने असां इनखे घुमायोसीं। जीअं असांजी मोदक कणिक जे अटे सां यानी कि मुस्ती मिक्स थी वञे। हाणे असांजो तैयार थी वियो आहे मोदक। असां थाल में लाहे छॾियो आहे। इनखे असां चकियूं तैयार कयूं। ॾिसो असां कीअं इनखे थाल में असां विझूं था, जीअं हिकु करो थी वञे। हाणे असां इन्हनि जूं चकियूं तैयार कयूं। साइज़ तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघो था। जीअं थधो थी वञे त पोइ असां इनखे कढंदासीं। चकी ॾिसंदासीं असांजी ॼमी वेंदी। ॾिसो, असां इनजो चकियूं तैयार कयूं था। साइज़ तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघो था। तमामु घणो मज़ेदार हूंदो आहे, टेस्टी हूंदो आहे प्रसाद। असां मालिक जो नालो खणी असां तैयार कंदा आहियूं। जेतिरी देरि असां इनखे भुञंदा आहियूं ओतिरी देरि असां मालिक जो नालो इन में विझंदा आहियूं। ओम नमः शिवाय जो असां इन में जाप विझंदा आहियूं। पाण ई अची मालिक सुठो करे वेंदो आहे। तव्हां बि ज़रूरु तैयार कजो। टे ॾींहं चौथ जी मोकिलाणी आहे। तव्हां बि इहो प्रसाद ज़रूरु तैयार कजो। जिन भेनरुनि खे मोदक तैयार करणु न ईंदो आहे, मुंहिंजी वीडियो मां ॾिसी करे तव्हां तैयार कयो। ॾिसो असांजो केतिरो सॉफ्ट असांजो मोदक तैयार थियो आहे। तव्हां बि ईअं तैयार कयो, कमेंट कजो। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त।